हिते तव्हांखे आगाही अहम ख़बर आहे। कराची में AVLC पुलिस जो ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो थियो आहे। हिकु ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि साथी फ़रार थी वियो आहे। ॾुआरी जे कब्ज़े मां फुरकियल 2 मोटरसाइकिलूं ऐं हिकु पिस्टल बि हथ कयो वियो आहे। AVLC पुलिस जो चवणु आहे। कराची में वाक़िआ अपडेट कयूं पिया। AVLC पुलिस जो ॾुआरियुनि सां मुक़ाबिलो थियो आहे। हिकु ॾुआरी ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। संदसि साथी फ़रार थी वियो आहे। तफ़सील वठंदासीं कराची में मेहताब शर्का। मेहताब आगाह कजो। जी बिल्कुल गुलशन मेहमान वाले इलाइक़े में पुलिस जो मुक़ाबिलो थियो आहे। जेके पुलिस के मुक़ाबले दौरान एक ज़ख़्मी जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे, जेको AVLC पुलिस तरफां नाकाबंदी करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में नाकाबंदी कई। जेके गाड़ी चोरी थियल गाड़ियूं आहिनि उहे हथ करण जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जेके ॾोवारी आहिनि उनखे गिरफ़्तार कयो पियो वञे। यानी हीअ बि ॾोवारी जेको हुयो एक नाको तोड़े करे क्रॉस कयो वञे पियो, जेको पुलिस जे मथां फायरिंग करे ॾिनी, जेकी ज़ख़्मी थी पियो आहे पुलिस जे मुक़ाबले में। ऐं हीअ जेको गिरफ़्तार थियल जवाबदार आहे SSP बशीर अहमद सां राब्तो थियण ॿुधायो आहे। हिन मथां केतिरा ई केस दाख़िल आहिनि। ॿ टे दफ़ा AVLC पुलिस जी कार्रवाई दौरान गिरफ़्तार भी थियल आहे। हिन वटां के गाॾियूं बराबरि भी थियल आहिनि। ऐं हीअ जेको जवाबदार आहे हिनखे जांच ते रखियो आहे। जेके ॿिया जेको गुरु आहे जेके सां गॾु कमु पियो करे ऐं जांच कई वञे ऐं हुन ते जल्द पहुचे थो। कराची में जेके फुरतल गाॾियूं उनखे जल्द खां जल्द जेके हुए हथ कई वेंदी। जी ठीक है मेहताब, वॾी महिरबानी आवाज़ जी तफ़सील खां आगाह करण लाइ।